नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया में कोरोना मुतासिर माण्हुनि जो अंग 19,34,000 खां मथे थी वियो आहे। 1,20,400 खां वधीक माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। पाकिस्तान में कोरोना जा केस 5,500 जे वेझो पहुची विया आहिनि। 93 मरीज़ फ़ौत थी विया आहिनि। 1,027 सिहतयाब थी विया आहिनि। अमेरिका में कोरोना वायरस सबबि फ़ौतियुनि जो सिलसिलो जारी है। मौतमार वायरस सबबि वधीक 1,500 खां वधीक माण्हू हयातियूं विञाए चुका आहिनि। अमेरिका में कोरोना सबबि फ़ौतगियुनि जो कुल अंग 23,600 खां वधी वियो आहे। अमेरिका में कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 5,87,000 खां वधीक, जॾहिं त 36,000 खां वधीक माण्हू हींअर ताईं सिहतयाब थी चुका आहिनि। इटली में मोज़े वायरस वधीक 566 माण्हुनि जूं हयातियूं गिड़काए छॾियूं आहिनि। फ़ौत थींदड़नि जो अंग 20,465 थी वियो, जॾहिं त 1,61,000 खां वधीक मुतासिर आहिनि। स्पेन में वधीक 300 फ़ौतगियूं थियूं आहिनि। गॾियल अंग 18,000 खां वधी वियो आहे। 1,70,000 खां वधीक माण्हू वायरस जी सुञाणप थी चुकी आहे। बेल्जियम में कोरोना सबबि वधीक 254 माण्हू फ़ौत थियण बाद टोटल अंग 4,157 थी वियो, जॾहिं त इंडोनेशिया में कोरोना वायरस सबबि 60 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ फ़ौतियुनि जो अंग 459 थी वियो आहे। फ्रांस में कोरोना वायरस सबबि हिकु ॾींहं में 574 माण्हू फ़ौत थी विया आहिनि। गॾियल अंग 15,000 जे वेझो पहुची वियो आहे। फ्रांसी सदर मुल्क में जारी लॉकडाउन में 11 मई ताईं वाध करे छॾी आहे। बर्तानिया में कोरोना वायरस सबबि 717 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जंहिं सबबि फ़ौत थी वेंदड़नि जो टोटल अंग 11,300 खां वधी वियो आहे। ॾखण कोरिया में कोरोना वायरस सबबि सिहतयाब थींदड़ 116 माण्हुनि में कोरोना वायरस जी ॿीहर सुञाणप थी वई आहे। डॉक्टर समूरनि माण्हुनि में बीमारी जी ॿीहर सुञाणप जा सबब समझण जी कोशिश करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।